पुट मुड़स जा पुट भाव भाइटियो चाचो भाणिज मामू इन्हनि जे मोह पइजी सघे थी। थुल्हे लेखे ॿुधायांव जंहिं मर्द सां माईअ जो निकाह करणु हराम आहे उन जे मोह पइजी सघे थी। जंहिंजे मोह पइजी जंहिंसां निकाह जाइज़ अथसि उन जो मोह न पवंदो। वॾो नुक़सानु थो थिए, वॾो खसारो थो थिए। असां इहे निंधणकार कोई न करे थिया आहियूं। जिते किथे इहा मग़रिबियत अची वई। पोइ पीर सां हूंदो ग़ैबी ख़ान, नवाब ग़ैबी ख़ान बर वारो, उन वटि वरी अंग्रेज़नि जो हिकिड़ो टोलो आयो हुते मिलणु। नवाब त हुनखे लक़ब ॾिनो हो न। टोलो जो मिलणु आयो त मायूं बि गॾु आहिनि। मर्दनि खे सूट हेठि जो बूट पियो पालिश थिए ऐं मायुनि खे वरी चढियूं जो गोॾा बि ॾिसण पिया अचनि। त नवाब ग़ैबी ख़ान पुराणो माण्हू झूनो सो 3-4 कपिड़नि जा वॻा घुराई थान ताकिया। अंग्रेज़नि खे ॾेई चईंदे हिनखे सम्झायो त नियाणियुनि जा गोॾड़ा त ढकियो, हली नियाणियुनि जा गोॾा त उहो ढके। इहा हुननि असांखे सेखारियो। असां अलाए किथे वञी पहुता आहियूं। नंढनि शहरनि में बि असांखे ॾिसंदा ई कोन आहियूं, पर हाणे बेहयाई वञे थी वधंदी। इहे 10 माइट आहिनि जंहिंजे मोह माण्हू पइजी सघे थो, ॿिए कंहिंजे मोह न पवंदो। ॾेरनि जे मोह पाण बि मनो अथव। ॾेर सम्झो था न, मुड़ुस जो भाउ, उन जे मोह पाण जाइज़ कोन्हे। हुज़ूर जन फरमायो अल हम मौत, ॾेर त मौत आहे, इन जे मोह न पए। मां नथो चवां, हुज़ूर जन फरमायो अल हम मौत। इहो जो वाइज़ करे मां हिकिड़े दफ़े लथुसि त माण्हू हिकिड़ो मूंसां मिलियो। चई मोली तूं त असां में जहिड़ो मचाए थो वञी, घर कोन्हे, घर हिकिड़ो आहे, 3-4 भाइर आहियूं, सभई परिणियल, तूं त असांखे घर में जहिड़ो विझी थो वञी। मूं चइबो आहे ईअं न आहे, सिख मूंखां, तोखे सेखारियां थो। घर वाकई ॾुखी शइ आहे ठाहिणु। जेसीं ताईं घर ठहे 70 न हुजे त 70 ज़रूरु करे। 70 छा खे चइबो आहे? जंहिं खट ते ॾेर वेठो आहे भाॼाई उन खट ते न वेहे। जंहिं खट ते भाॼाई वेठी आहे ॾेर उन ते असुल न वेहे। बुख मरी वञे त मरी वञे, अटे ऐं भाॼीअ जो ॾेर खे न चवंदी। सस खे चए ऐं उनजे धीउ खे चए, ॾेर सां ॻाल्हाईंदी बि न। हज़रत साईं ॿेर वारा हुन वटि हिकिड़ो माण्हू आयो। साईं तावीज़ ॾियो। साईं जन लिखियो, धीउ लाइ ॾियो, ज़ाल लाइ ॾियो, पुट लाइ ॾियो। साईं लिखंदो ॾींदो पियो वञेसि। हाणे थो चए त साईं भाॼाईअ चयो हो त मुंहिंजे लाइ तावीज़ वठो अचिजांइ। साईं निहारिस कोन, न को तावीज़ लिखियो। वरी हुन चयो साईं भाॼाईअ जो तावीज़, ॾाढो मूंखे ताक़ीद कयो हुई। वरी बि साईं ख़ामोश। 3 दफ़ो थी खुटी खणाईसि ऐं जेसीं भाॼाईअ ॾाढो ताक़ीद कयो आहे तो साईं जन फरमाइसि ॿेर वारनि माठ कर। भाॼाई खणी ॿधो अथई। भाॼीअ जॾहिं मोह पण तोखे जाइज़ आहे जो तोखे थी चवे पई त तावीज़ वठी अचां, कोन्हे को तावीज़। भाॼीअ जे मोह पण जाइज़ बि कोन्हे को, बिल्कुलु न आहे, हुनजा मनव आहे। ऐं घर में धारे खे असुल न आहे आणणु। अलाह ताला अॻिते छा थो फरमाए? सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। ख़्याल सां ॿुधी छॾियो, छो त घर में रहण जा उसूल आहिनि, कानून आहिनि, कीअं रहिबो आहे घर में। निमाज़ इबादत पंहिंजी जाति आहे, निमाज़ पढ़णु सवल ई आहे, रोज़ा रखणु सवल आहिनि, हज करणु सवलो आहे, उमरा करणु सवल आहिनि, पर हे उसूल ऐं कानून हलणु ॾाढो ॾुखियो आहे। अहिड़नि जाइनि ते जिते ॾिसो त मूवी थी भरिजे शादीअ में, न छॾियो नियाणियुनि खे, न छॾियो माइनि खे, 3 ॾींहं ते वञो। फिटाणे जी ॻाल्हि कान्हे, तव्हां वटि मूवियूं थियूं भरिजनि, हाणे भत जो देगिड़ो चाढ़ियो त सॾु भरे वञो, असां न वञो न उन ॾींहं ते। अहिड़ी खशट जो हाणे माइनि जूं थियूं मूवियूं भरिजनि, घरनि में था अचनि टीवीअ वारा, मूवीअ वारा, छा किसो आहे। अलाह ताला तो फरमाए औ निसाइहिन, इन ते ख़्याल सां ॿुधिजो। मौलवी वेठा हूंदा कोड़, निसाइहिन माना पंहिंजनि माइनि खां सतरु कोन्हे, परायनि माइनि खां बि सतरु आहे।
छा था सम्झो पंहिंजी माना जंहिंजे किरदार खां माण्हू वाक़ुफ़ आहे त हीअ शरीफ़ आहे माई ख़ानदान सुठी माई आहे उन जे मोह पइजी सघे थी ओपटू माईअ खे बि घर में न आणिबो छो त मायूं मर्दनि खां वधीक ख़तरनाक आहिनि उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि जेके गुमराह कंदड़ हूंदियूं आहिनि नुक़सान आहे वॾो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जे ख़िलाफ़त जो दौर हो गलीअ में लाश लधो नौजवान जो पर गभरू नौजवान ॾाढी दाढ़ी कान आई हुअसि 10 महीना गुज़रिया त साॻी जाइ ते ताज़े ॼावल ॿार जो ॿारु मिलियो न को क़त्ल वारे जी ख़बर पई त कंहिं मारियो न को हिन ॿार जी ख़बर पई त किथां कंहिं ॼणियो हज़रत उमर फारूक फरमाए त हिन ॿचिड़े खे नंढड़े खे पालण लाइ ॾियो पर समा कजो त का माई अचे हुनखे खणे छातीअ लाइ ऐं चुमिड़ियूं ॾिए भाकुर पाए मूंखे ॿुधाइजो ॿियो केरु कोन पियो अचे पर हिकिड़ी माई अचे 2-3 ॿारड़े खे खणी छातीअ लाइ चुमिड़ियूं पाए कुॾाए खेॾाए हज़रत उमर फारूक खे ॿुधायूं त साईं फलाणी माई ईंदी आहे तलवार खणी हुन जे मथां आयो छो थी तूं हिन तोसां ॿार तुंहिंजो छातीअ जो तूं प्यार थी करींसि ॿियूं मायूं खुटियूं न तूं थी हिन सां प्यार करीं त माई थी चए साईं तव्हां सां सचियूं आहिनि मां घर में रहंदी हुअसि अकेली हिकिड़ी पोड़ी माई आई मूं वटि धीउ पंहिंजी वठियो आई धीउ जवानड़ी हुअसि त मां थी वञा सफ़र ते हीअ मुंहिंजी धीउ तो वटि रहे कपिड़ा ज़नाना पातल मूं वटि रहे पई न मां हुन खां सतरु कयां न हू मूंखां सतरु करे चई त साईं उहो त को छोरो हो छोकिरी कान हुई कपिड़ा ज़नाना पर हुयो छोरो मां हिकिड़े ॾींहुं निंड पई हुअसि निंड में मुंहिंजे मथां चढ़ी वियो हाणे जॾहिं मां होश में आयुसि तॾहिं हिन खे मां क़त्ल करे घिटीअ में फिटो कयो 10 महीने ॿारड़ो ॼावसि मां उते फिटो करे रखी आयुसि हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जेका सज़ा ॾी हज़रत उमर फारूक फरमाए त मां तुंहिंजो क़सूर कोन्हे को या हुन तोसां शरारत कई क़ुर उहा तो ॿोली ॻाल्हाए ओ निसा हिन पंहिंजे मायुनि खां सतरु कोन्हे धारी माई बि घर में न अचे अहिड़ियूं लॻोर मायूं जिन जी किरदार सही कोन्हे को उन्हनि खे न अचणु ॾियो घर में ऐं जेके बागिड़ियाणियूं थियूं अचनि बागिड़ियाणियूं हिते आहिनि अलाए कोन असांजे वरी बागिड़ियाणियूं फ़क़ीराणियूं न उन्हनि ॾे बि ॾिसणु जाइज़ कोन्हेव छो हूअ त काफ़िरियाणी आहे पर तूं त मुस्लमान आहे न तोखे ॾिसणु जाइज़ कोन्हे मुंहिंजा भाइरो निसा हिन औरतूं परायूं न ईंदियूं घर में अञा अॻिते हले थो औ मां मलकत ईमान हुन विताबीन गैर उलिल इरबत मिनर रिजाल चरियो हुजे हौसलो कोन्हेसि उनखे त झलींदो त बि मुड़ंदो कोन छो त अकुल जो कोन्हेसि होश कोन्हेसि त हिन चरीअ खां बि सतरु न आहे हाणे ॿियो मसालो ख़ासि ॿुधी छॾियो अवि तिफ़िल लदीन लम यज़रु अला औरात निसा नंढा ॿार केसि ताईं घर अचनि लस्सी वठणु तालिब मानी वठणु केतिरा हुजनि जो अचनि घर में मायुनि जे मोहपन कीअं थो रब सेखारे त ॿार तिफ़िल माना ॿार लम यज़रु अला औरात निसा ॿार उहे ईंदा घर में जिन खे मायुनि जे सूंहं सोभिया जी ख़बर कान्हे जिन खे पतो पए थो त हीअ सुहिणी आहे हीअ कोझी आहे इहो ॿारु घर में न ईंदो ऐं मूं 38 साल पढ़ायो आहे मूंखे ख़बर आहे त जेको 5 जमायत छोकिरो पढ़े थो इनखे सभु कुझु ख़बर आहे पतो अथसि त हीअ सुहिणी आहे हीअ कोझी आहे न अचे ॿार बि तालिब बि न अचनि तालिब माण्हू आहे न ईंदो घर में सांगड़ में असांजो दोस्त हूंदो मास्तर मदरसो बि हुयुसि साईं ॿेर वारनि जो ख़ासि तालुक़ वारो हो हिकिड़े तालिब ते हुनखे रहम अचे अचे निमाणो आहे ॾाढो घर मानी खाई वञे मानी घरों खाई यको पियो अचे बचो आहे पंहिंजो नेठि मां हज़रत साईं ॿेर वारनि जे रूबरू वेठो हुअसि त साईं हेॾे तार आई
त मास्तर फलाणे खे उन छोकिरे माईअ गॾु क़तलु कयो, गॾिजी क़तलु कयो। साईं ॿेर वारनि ख़ामोशी करे फरमाए त ॾिठई अलाह कीअं झलियो आहे ऐं हे मुड़नि कोन था। पोइ नतीजो इहो ॾिसनि था अचे त ॿारड़ा बि घर में तेसीं ताईं ईंदा जेसीं ताईं ॿारनि खे मायुनि जे सूंहं सोभिया जी ख़बर कान्हे। जॾहिं पतो पवंदो त घर में न छॾिबो। तव्हांजो कहिड़ो कमु आहे? ॿार थी वियो न अचो हेॾे। खदड़नि खे बि घर में न छॾिजो। असां खदड़ा ईंदा आहिनि खेर वठण, न अचिबो। हुज़ूर जन वेठा हुजनि त हिकिड़ो खदड़ो फ़क़ीर बीठो, साईं जन खे छा पियो चए साईं तूं जॾहिं ईरान खे फ़तह करीं त बादशाह जी धीउ बूरान पंहिंजे लाइ रखजांइ। त हुज़ूर जन फरमाए छो फ़क़ीर? हो तो खदड़ो थो चए साईं ॾाढी सुहिणी आहे। त हुज़ूर जन साहब रे निहारे फरमायो त हिननि खे घर में न अचण ॾींदा कयो। पंहिंजो अफ़ाल कोन्हे पर घर जूं ॻाल्हियूं ॿाहिरि त कनि था न, चुगलियूं हणनि था न, तंहिंजे करे इन्हनि खे बि घर में न अचणु ॾियो। त मुंहिंजा भाइरो हौसले सां कमु कजे। हे जेको मां मौज़ू अॼु खणां थो न त कड़ी दवा आहे, ॾुखिड़ियो आहे, पर न चइबो त ॿुधाईंदो केरु नेठि। को जमियत जी ॻाल्हि करे थो वञे, को निमाज़ जो वाइदो करे थो वञे, को तौहीद ते छो छॾे थो वञे। सभई हे केरु ॿुधाए त को घर में हीअं रहिबो आहे। इहो त हिसो आहे न दीन जो, क़ुर जो आहे त बाक़ी जा क़ुर जो हिसो आहे। असर बि आहे। हिकिड़ी जाइ ते हालाणीअ मूं इहो वाइदो कयो, हफ़्ते खां पोइ मिर्ज़ापुर ॻोठ आहे, उतां फ़ोन आई, बोली तो हालाणीअ में को वाइदो कयो आहे 70 परदे जो, अधो जो ओॾो मोटियो आहे त असां हाणे भाउनि खे बि घर में अचणु कोन थो ॾिए। महिरबानी करे असांजे ॻोठ में अहिड़ो को ट्रको कढाए। असर छो कोन्हे को थींदो? हिकिड़े ते थिए, ॿिनि ते थिए, हीअ महिनत उन लाइ थींदी आहे। बाक़ी हिकिड़े जलसे में सभई बुज़ुर्ग थी उथनि, न को अॻे थियो आहे न को हाणे थींदो। अॻे बि कॾहिं न थियो आहे, हाणे बि न थींदो। पर 1000 माण्हू वेहंदा, 5 ॼणनि ते असरु थींदो। जीअं 1000 जो स्कूल हाई स्कूल आहे, सभई इंजीनियर कोन थींदा, सभई डॉक्टर कोन थींदा, पर 5 ॼणा चूंडिजी वेंदा। हिते बि ईअं वेहंदा 1000 माण्हू, पर असरु 5 ते ज़रूरु थी वेंदो। न त बि सम्झंदो ज़रूरु त जेको कमु कयां थो ग़लति थो कयां, सही कोन्हे को, नतीजा ख़राब निकिरंदा। इहो ई फ़ाइदो आहे। बगदाद जे शहर में 6वीं सदी हिजरी वॾो मदरसो हो, निज़ामुल मलिक बादशाह हो। निज़ामुल मलिक सखी बादशाह, दीनदार बादशाह। बादशाह जो मदरसो खोलनि त इहो वॾो दीनदार चइबो न। दीनदार बादशाह। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे ख़्यालु आयो ऐं हुनजो ख़र्चु केॾो थींदो हो, 1 लख दिरहम महीने में। एतिरा तालिब मदरसे में पढ़नि पिया। उन ज़माने जो 1 लख वॾी ॻाल्हि हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह ख़्यालु कयो त वञा घिड़ी मदरसे में ॾिसां त नियत कहिड़ी असां था पढ़नि। दीन जो मदरसो आहे। कपिड़ा फ़क़ीराणा पाए घिड़ी आयो मदरसे में। सुञाणनि से कोन पिया। जीअं हाणे न नवाज़ शरीफ़ बुगली ॻिचीअ में विझी अचे त दर ते बीहे त केरु सुञाणंदुसि? कोई कोन सुञाणंदो हो। बि ईअं अची पहुतो मदरसे में। तालिब हिकिड़े खां पुछे, पुट छो थो पढ़ी? सभई साईं 1 ॼणा बि कोन्हनि न। तालिब उथियो, चईं त साईं पढ़ां थो त मानी सण बि मिले, मौलवी थींदुसि पोइ दर दर दावतूं, क्या बात। बादशाह जो हे ॾिस, पढ़े थो मदरसे में ऐं पढ़े थो सण बि मानीअ जे लाइ। ॿिए तालिब खां पुछे, पुट छो थो पढ़ी? चई मां पढ़ां थो त माण्हू साईं साईं करे पहिरें पई मिलनि, न पढ़ंदुसि त ॼट खे आङुरियूं ॾींदा 2। चई हिन खे बि दुनिया जी इज़त खपे थी। 3 खे जी पुट तूं? चई त बाबो मुंहिंजो जज ऐं काज़ी, मां पढ़ां थो त बाबे वारी नौकिरी वठां। बादशाह जो हे त को खोड़ीअ खे घुमरो आहे त सभई 1 जहिड़ा आहिनि। मुंहिंजा ख़र्च पिया था अजाया थियनि, तंहिंखां छो न इहे पैसा मदरसे खे ॾियूं तालो? पोइ इहे पैसा न असां ग़रीबनि में विरहाईंदासीं, यतीमनि में त दुआऊं कंदा। अहिड़ा जो मानर पैदा थियनि, उन खां सुठो न आहे त ग़रीबनि में विरहायूं।
अॼु तालो ईंदो मदरसे खे, इरादो करे निकितो, पर ॿाहिरि निकिरण महिल वॾे गेट जे अंदरो कमिरो हो, उन कमरे में हेतिरो छोकिरो वेठो आहे, किताब में मोह अथसि। बादशाह जो आख़िरी हसरत इन खां पुछां, उथी बीठो छोकिरो, पुट छो थो पढ़ी? त छोकिरो थो चए त साईं मूंखे ॿी का ख़बर कान्हे, मां ॿुधो आहे त असांखे अलाह साईं पैदा कयो आहे, मां पढ़ां थो त पंहिंजे पैदा करण वारे खे सुञाणी सघां। बादशाह जो पुट अॼु मां मदरसो बंदि पियो कयां, पर तो हिकिड़े जे करे मां मदरसो खोले थो वञा, तूं पढ़े मुंहिंजा इहे लखे दिरहम सजाया थी विया। ऐं छोकिरो जॾहिं पढ़ी वॾो थियो त असां उनखे चवंदा आहियूं इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह। हिकिड़े कारण हो त जे बानी कुल बरोच जी जलसे में हज़ारे माण्हू गॾु कबा आहिनि, पर जॾहिं पंजनि ते फ़ाइदो थियो, ॿिनि ॼणनि ते फ़ाइदो थियो, असांजी महिनत सॼी सजाई आहे। बाक़ी सभई बुज़ुर्ग त हिन को अॻे उथिया आहिनि, हिन को हाणी थी उथंदा, असरु पवंदो पंजनि ॼणनि ते, छहनि ॼणनि ते। ऐं हिकिड़ियूं ॻाल्हियूं अॼु असरु कंदियूं, ॿियूं सुभाणे असरु कंदियूं। सूरह मुल्क में अलाह ताला फरमायो आहे, वकालू लौ कुन्ना नस्मउ औ नअकिलु मा कुन्ना फी असहाबि सईर। दोज़ख वारा चवंदा, काश जेकर असां ॿुधूं हा ऐं सम्झूं हा त दोज़खी न थियूं हा। वाइज़ में अचणु, वेहणु, ॿुधणु इहो कम जो आहे। हिकिड़ा दोस्त चवंदा आहिनि त वाइज़ उहो ॿुधे जेको अमल करे, असां को अमल थिए कोन थो त वाइज़ छो ॿुधूं? भाइरो वेहबो इहो ई अमल आहे, हिते अचणु वाइज़ में वेहणु इहो अमल घटि आहे छा? टेम सीड़ा हिते पहुतो, पोइ अॼु असरु न थींदो, सुभाणे थींदो, सुभाणे न थींदो, परीहं थींदो, कोई मसइलो न आहे। वेहणी अमल आहे। त मुंहिंजा भाइरो, सतुर परदे जे लाइ अञा कुझु उसूल आहिनि। अलाह ताला छा थो फरमाए? सलात शरीफ़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी वला आलिहि व अस्हाबी व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। फरमाए थो, वला यज़रिबन बिअरजुलिहिन, पैर बि पंहिंजो घर में ॾाढिया न खणनि, आस्ते हलनि। अज़वाज मुतहरात, हुज़ूर जन जूं घर वारियूं, मोमिननि जूं छा थियनि? अमिड़ियूं। अज़वाज उम्महातुम क़ुरान में लिखियल आहे, पर उन्हनि खे ई रब फरमाए थो, युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन, बुरको पाए पोइ हलो। ऐं ॿी जा त रब फरमायो, पंहिंजनि घरनि में रहो, ॿाहिरि न निकिरो। हज़रत अब्दुल्लाह बिन उम मक्तूम नाबीन साहबी, केरु आहे? बीबी खदीजतुल कुबरा जे मामे जो पुटु आहे। हुज़ूर जन वटि आयो, इजाज़त पियो घुरे त अचां। उन महिल हुज़ूर जन वटि बीबी उम सलमा, ॿ घर वारियूं, ऐं बीबी ग़ालिबन मेमून आहे, ॿई वेठियूं। हुज़ूर जन फरमायो, कुमानी, उथी वञो, मुंहिंजो महिमान थो अचे। त बीबी उम सलमा थी अर्ज़ु करे, साईं हूअ आ माउ त नाबीन आहे। पाण फरमाए, लस्त मां अमाया आहिनि, पर तव्हां त नाबीन कोन्हो न, तव्हांजी बि नज़र न पए। अड़े हुज़ूर जन जूं घर वारियूं त माइरूं आहिनि, पर जे उन्हनि जे मुंहुं पण नथो ॾिए त ॿियो कंहिंजो कंहिं मुंहुं पवंदो? न वञूं परावनि घरनि में, न ॾिसो, न निहारियो। हू कोशिशि था कनि त हिननि खे असां निंधण को कयूं, बेहथियार बनायूं। हुज़ूर जन फतह लधी हया वजे करे, हया ऐं दीन सां, ईमान सां, हे पासो असांखे वञे थो छॾाइबो। हुन अरबें डॉलर, लखें डॉलर ख़र्च था कनि पिया त जीअं बेपर्दगी थिए, अटकल सटकल बसि। त मुंहिंजा भाइरो, रब थो फरमाए पियो, वला यज़रिबन बिअरजुलिहिन, पैर बि आस्ते खणनि। ॻाल्हाइण बि माईअ जो ॿाहिरि न ॿुधिजे। शेख सादी रहमतुल्लाह लिखियो आहे त जंहिं घर मंझां माइनि जो आवाज़ु ॿाहिरि थो ॿुधिजे, इन घर में ख़ैर बरकत कान्हे। हाणे असां वटि अहिड़ियूं अटकलूं आहिनि जो मायूं थियूं मौलूद चवनि, उहे मौलूद वरी टेप में असां वरी ॿुधूं वेठा था माइनि जा मौलूद। जे झल चवनि मौलूदनि खां थो झली, हा सन्ना हुज़ूर अची तूं थो झली असांखे। भाई माइनि जो आवाज़ु आहे, इहो माइनि जो आवाज़ु असांखे ॿुधणो ई कोन्हे को, इहे न ॻाइनि। हाणे हिकिड़ो छा थियो जो मां वियुसि हिकिड़े
मीलाद जे महफ़िल में ॿुधो अथव मीलाद कोन ॾिठो बि हूंदव मीलाद जी महफ़िल हाई स्कूल में हुजे हाई स्कूल में छोकिरा छोकिरियूं को एडुकेशन गॾियल तालीम मां साईं पटको ॿधी वञे वेठोसीं चीफ गेस्ट मोहम्मद कासिम सूमरो हाणे चीफ गेस्ट वेठो आहे मीलाद शुरू थियो ईको लॻल हो कीअं पियो हले छोकिरे खे सॾु थियो 10हीं जमात ते छोकिरो सम्झो था त 10हीं वारो घणनि सालनि जो हूंदो 15-16 जो छोकिरे खे सॾु थियो नत पढ़े छोकिरे नत पढ़ी हाणे वरी न्याणीअ खे सॾु थियो जो उहा बि 10हीं जमात जी न्याणी नत पढ़े आई लाउड ते छोकिरनि जे साम्हूं नत पढ़ी छोकिरे जे नत महिल ख़ामोशी ऐं जॾहिं न्याणीअ नत शुरू कई छोकिरा बि हाणे हाई स्कूल जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वेठा सुभान अल्लाह कनि मां चयो हीउ कहिड़े क़िस्म जो नालो रखियो अथनि मीलाद ऐं हे छोरा त शरारत वॾी था कनि पिया नेठि मूं चयोमांसि दवा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो कमु आहे जुल्द ॿधणु रोज़ी कमाइणु एतिरो वक़्तु तव्हां सां वेही कोन थो सघां तव्हां वटि दीन जो कमु हले पियो थो मूंखे छॾियो त मां वञा ईअं साईं कीअं तोखे वाइदो करिणो आहे हिते मां चयो तव्हां वटि वाइदो त हले पियो थो न वाइदो कर मां चयो भला हीअं कयो जो मूंखे माइक ॾियो त मां हींअर 2-3 अखर ॻाल्हाए हली वञा इहो बि सही आहे माइक वठी मूं थोरो ॻाल्हायो मां चयो एडुकेशन माहौल तालीमी माहौल आहे मास्तर हिकिड़े स्कूल में छोकिरनि खे पढ़ायो पुट कंहिं नाबीन खे रस्तड़ो ॾेखारणु मज़दूर खे कमु अचणु कंहिं पोढ़े खे रस्तो पार कराइणु इहे पुट सवाब जा कम आहिनि अहिड़नि माण्हुनि में माण्हू पोइ ते न पए ॿिए ॾींहं ते वरी 4 छोकिरा पहलवान उहे स्कूल में देरि सां आया मास्तर जो देरि कई अथव चई साईं सवाब पिया खटूं कहिड़ो चई हिकिड़े पोढ़े खे रस्तो पार करायोसीं एॾी देरि चई साईं पोढ़ो हले छा हले ई न पियो हो को पंहिंजे दर जे आॾो मंजड़ी रखियो उस ते वेठो हो तिड़के ते हे अची लॻसि त उस्ताद चयो आहे त पोढ़े खे रस्तो पार करणु सवाब आहे हलो ॾे सिधो थी पोढ़े चयोमि हलां त साईं पर मोटंदुसि कीअं उन सां ॿधल न आहियूं उस्ताद जी ॻाल्हि चयो थींदे हिन में पोइ ते न पइजो उस्ताद खे चवनि पिया उस्ताद पोढ़े बि ॾाढो ज़िद कयो पर असां बि हिमत न हारी टंगो टाली करे हुन पासे छॾे हाणे सवाब खटे मोटिया आहियूं मां चयो तव्हां वटि अहिड़ा सवाब हलनि पिया था आख़िर दावा न करे मां त हलियो आयुसि मुंहिंजा भाइरोणी कहिड़ी कहिड़ी बहाने सां थो थिए पियो अटकलूं सटकलूं करे हिननि खां हया खसियो थो वञे पियो जेको बि प्राइवेट स्कूल आहे उन में मास्तरियाणियूं अध ते मायूं त अध ते मर्द छा करणु खपे कंहिंखे चइजे कंहिंखे सम्झाइजे अल्लाह मिडिल स्कूलनि में गॾियल वेठा आहिनि छोकिरा छोकिरियूं मेडिकल में गॾियल वेठा आहिनि हू कोशिश में आहिनि असां हे पासो वठंदासीं असां हीअ कोशिशि कंदासीं कंदा रहंदासीं मुंहिंजा भाइरो इन्हनि शयुनि खां पासो करणु खपे ऐं ॾस ॾिए थो अलाह ताला नज़रुनि जी हिफ़ाज़त लाइ बि वन किहुल अयामा मिन कुम वसालिहीन मिन इबादिकुम पुटड़ा न्याणियूं वॾड़ा थियनि त उन्हनि खे शादी करायो उन सां कुझु हया बची पवंदो हरू भरू उसड़ कदो को न को ॿियो ॾसे छॾिया इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे जेको जवानीअ खां वठी पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कंदो ग़लति नज़र न कंदो इहो 80 साल ताईं मर्द ऐं जेको निहारण जो आदती हूंदो ज़ियारतुनि जो आदती इहो 50 साल खां पोइ खातल आहे बस दस में न पतो पए त मायूं हुन पुठियां त न निहारींदो माण्हू हज़रत अली करमल्लाह जो हुज़ूर जन खां पुछियो त साईं माईअ पढ़ाईअ ॾे ॾिसणु कीअं आहे हुज़ूर जन फरमायो त लकल ऊला अलैक सानिया पहिरों दफ़ो ॾिसणु जाइज़ अथई ॿियो दफ़ो ॾिसणु गुनाह अथई हिकिड़े साईं वाइज़ में इहा ॻाल्हि मूं कई त मूंखे थो हिकिड़ो चवे चई साईं चई थो त पहिरीं नज़र जाइज़ आहे न मां पहिरीं विझंदुसि त कढंदुसि कोन केॾियूं अटकलूं था कनि दीन में माण्हू दादागिरी रुगो बसि मुंहिंजा भाइरो अलाह ताला फरमायो तूबू इलल्लाहि जमीअन अॼु ॿुधो अथव अॼु तौबा ताब थियो आरीजा जो स्टाफ आहे आरीजा ॻोठा ॾोकिरीअ जे भरिसां उन में वाइजो
मां जो वियुसि त हिकिड़ो माण्हू मूंखे हथ खां वठी अंदरि वठी हलियो कमरे में, मूंखे थो चए त तो डॉक्टर ख़ालिद महमूद जे मदरसे में नूर सूरत ते दर्स ॾिनो, उन दर्स में मां हुयुसि, जीअं तो सतरि परदो सम्झायो मां ईअं करे छॾियो घर में अची, कंहिंखे न अचणु ॾींदो आहियां। मुंहिंजा भाइरो कुझु होशनाकी कजे, न वञनि नियाणियूं सियाणियूं, हे नियाणियुनि खे न छॾियो भतनि ते, पौड़ियूं ॿ मोकिलियो जे कंहिंजी सॾु भरे अचनि होॾां, नौजवान नियाणियूं न वञनि, चाचनि जे घर न टिकनि, मामनि जे घर न टिकनि, उन्हनि जा जवान पुट पिया था फिरनि घुमनि, कहिड़ो कमु आहे? क़ुर शरीफ़ तो फरमाए पियो सूरह कीअं असां फी बुयूतिकुन, सूरह कहिड़ीअ में आहे, करन फी बुयूतिकुन, करन फी बुयूतिकुन क़ुर आहे। ए नबीअ जूं घर वारियूं पंहिंजे घरनि में रहो, न निकिरो ॿाहिरि, बाज़ारुनि में हेॾे होॾे, हाणे त साईं सौदो वठण में बाज़ार में मायूं थियूं अचनि। मौलाना अब्दुल गफ़ूर सिजाली छा पियो चए, सलाद शरीफ़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबा। हाणे ॿुधिजो उन जो कौल, फरमाईंदा असांखे केरु चवे त ज़ाल जो नालो, हो तोखे शर्म ई न आहे, ज़ाल जो तो नालो पुछी, न्याणीअ धीउ जो नालो छा अथई, तोखे लॼ न आहे, न्याणियुनि जा नाला पुछबा आहिनि। ऐं मौलवी साहिब चयो त हुज़ूर जंहिंजे सभिनी घर वारनि जा नाला असांखे यादि आहिनि, नाला अचनि था, बीबी खदीजतुल कुबरा, बीबी सौदा, बीबी आयशा, बीबी हफ्सा, बीबी ज़ैनब बिन्त जश, बीबी ज़ैनब बिन्त खुज़ैमा, बीबी उम सलमा, बीबी उम हबीबा, बीबी मारिया किप्तिया अचनि था। न्याणियुनि जा नाला बि सभु अचनि था, बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा, बीबी रुकैया रज़ी अल्लाह अन्हा, बीबी उम कलसूम, बीबी फातिमा ज़हरा, नाला अचनि था। शइ खे सतरु हो, नाले खे सतरु कोन हो, असां ई तव्हां नाले जो सतरु कयो आहे, शइ खे ॿाहिरि खोले छॾियो अथऊं। नालो छो थो पुछी, नालो न पुछ, ॼाण गाह ते निकिती तो ते ॾिसी वठिजांइ, बाज़ार में ॼाण आई त उते ॾिसिजांइ। हा उबतो कमु हुननि जो हुयो त नालो परवाह न आहे, जे अचे त साहबियाणियुनि सभिनी जा दफ़्तर लिखिया पिया आहिनि, नाला अचनि था न। हुज़ूर जंहिंजो दा पोइ कहिड़ी माईअ कयो, बीबी शिफ़ा कयो, अब्दुर्रहमान बिन औफ जो अमर कयो, छो न ईंदा नाला? हत अली करमला जे अमर जो नालो छा आहे, अदा हे नालो अथसि फातिमा, इहे नाला अचनि था। ऐं सतरु आहे त असां वटि नाले जो सतरु आहे, शइ खे सतरु कोन्हे। नुक़सान में था वञूं, खसारे में था वञूं। अलाह ताला फरमाए थो तूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मोमिनून, ए ईमान वारो अॼु तव्हां ॿुधो, हाणे तौबा ताइब थियो, छॾे ॾियो अहिड़ियूं दीदार बाजियूं, छॾे ॾियो, नुक़सान था कयो पिया। मूंखे वरी हिकिड़ो पियो चए त मां चयो त टीवी वठी आहे त हज ॾिसूं, हज जी मौसम जी सीज़न, मां बि माइन जे चकर में अची वियुसि, वठी आण ॾिनी माने टीवी, जे मां वियुसि कराची मोटा जो होॾां त इंडिया जी फिल्म पई थी टीवीअ ते हले। मां चयो तव्हांजो हज इंडिया आहे छा, 12 महीना तव्हांजो हज थो हले पियो हुयो, खणी सोटो ऐं ॿटू कर कयो मांसि, हुनखे भञी छॾियोमांसि। इहे न कयो कमु, इहे न आणियूं घरनि में, इहे फाश। हाणे त साईं मोबाइल ते थी वियो आहे, छोकिरा था चवंदा असांखे शीशे वारी मोबाइल वठी ॾिजांइ, हाणे त उन ते वेठा था ॾिसनि दीदार कनि, छा कजे। अलाह खे पार था अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिननि दोस्तनि वॾो कमु कयो आहे, जो हेतिरी जमायत खे गॾु कयो अथनि, इन में जा न रुगो 2 ॼणनि ते असरु थियो त हिननि जा सभु ख़र्च सजाया आहिनि, सभु महिनत सजाई आहे, 4 ॼणनि ते असरु थियो, ऐं इनशाला थींदो, न त बि दिलि में सम्झंदो त हे कमु कसो आहे, गुनाह जो कमु आहे। माइनि जे चकर में न अचो, उहे त हुअं ई कोशिशि में आहिनि त असां वञूं घुमणु, उन्हनि खे त कोशिशि आहे, पढ़ियूं पढ़ियूं मोकिलियो जनाज़नि ते ऐं शादियुनि ते, नौजवान नियाणियुनि खे न कढो ॿाहिरि, दर बदर न कयो नियाणियुनि खे, उन्हनि जो हया 17 साल, अल हया शोबत मिनल ईमान, हया 17 परदो ईमान जो जुज़ो आहे, ईमान जो हिसो आहे। इन खां काॾे तव्हां कंधु कढाए सघंदो, जे ईमान आहे, इस्लाम आहे, त दीन जो हिसो आहे। मां पढ़ियूं था ॾाढो सूरह नूर जो आयतूं, जंहिंखे एतबार न अचे त भली खोले पाण ॾिसे, 10 मर्द आहिनि जंहिंजे मां न्याणी मोह पइजी सघे थी, ॿिए जे मोह पण जाइज़ कोन्हे, इसको हराम अथसि। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बना